रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मोटर बंद करे छोटा। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलन तर्ज़ा अन्कल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम क़ुल इन्न हुदल्लाहि हुवल हुदा वलइन इत्तबअत अहवाअहुम बअदल्लज़ी जाअक मिनल इल्म मा लक मिनल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल मोहब्बत से बावाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बिरादरान इस्लाम मुझा अज़ीज़ भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अल्लाह ताला जा करोड़ा एहसानात जा रब साईं तव्हां असांखे हीअ महफ़िल मजलिस नसीब फरमाई आहे। मां जाॾो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मजा सीपारो पहिरियों सूरत जो नालो सूरतुल बक़रा उन मजा हिकु आयत सगोरी पढ़ी आहे। अल्लाह खां दुआ आहे त रब ताला मूंखे इन क़ुरान मजीद जी आयत खे सही तरीक़े सां सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झाइण खां बाद अल्लाह ताला जमी मुसलमाननि खे इन क़ुरान मजीद जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जीअं अव्हांखे मालूमात आहे गुज़िरियल कुझु जुमनि खां क़यामत जे मुतालिक़ जेके निशानियूं आहिनि उन्हनि जो ज़िक्र हली रहियो हुयो। चूँकि विच जे अंदरि रबिउल अव्वल जो महीनो हुयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहलत जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश वारो महीनो हुयो। उन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यब जे उनवान ते तव्हांखे कुझु ॻाल्हियूं अर्ज़ु कयूंसीं। अॼु वरी साॻो ई पंहिंजो मौज़ू जेको आहे उन जी तरफ़ पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत खां अॻु में अल्लाह जे रसूल जेका निशानी ॿुधाई, 5वीं निशानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ताक़त वारो कमज़ोर इंसान खे नुक़सान ॾींदो। जेको माण्हू छा हूंदो, ताक़तवर माण्हू हूंदो,
उहो कमज़ोर माण्हू खे पियो लोड़ाईंदो, पियो उनखे नुक़सानु ॾींदो। हाणे इहा ॻाल्हि जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाई आहे, इनखे 1400 साल थी विया आहिनि। 1400 साल पहिरीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा पेशन गोई। अल्लाह जे रसूल ॿुधायो त क़यामत खां अॻु में अहिड़ा हालात, अहिड़ा मुआमलात, अहिड़ा मसाइल तव्हां ऐं असां पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदासीं। अॼु तव्हां यकीन कयो, असां पंहिंजी अखियुनि सां ॾिसूं था, हर इंसान तोड़े ॼाणी वाणी या ग़ैर ॼाणी वाणी, हर इंसान ज़ालिम जे पोइ लॻा आहिनि, उनजी हिमायत कंदा, पर को माण्हू मज़लूम जो साथ ॾियण जे लाइ तयारु न आहे। हालांकि जेका इस्लाम जी तालीम आहे, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम आहे, इस्लाम उहो दीन मज़हब ऐं इस्लाम आहे जंहिंजे अंदरि हर इंसान खे मुकमल अख़्तियारात पूरा ॾिना विया आहिनि। ईअं न आहे त अलाह वटि ग़रीब जी हैसियत घटि आहे, अमीर जी हैसियत वधीक आहे। जेकॾहिं मालदार आहे, रब वटि उन जी हैसियत बि उहा ई आहे। ग़रीब आहे, अलाह वटि उन जी हैसियत बि उहा ई आहे। अलबत अल्लाह ताला वटि जेकॾहिं इज़त ऐं वक़ार आहे, इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, जेको तव्हां में तक़वा वारो आहे, परहेज़गार आहे, नेक साले आहे, नेकिन में तव्हां खां अॻराई करे अॻिते निकिरी वियो आहे, त उन जी इज़त अल्लाह तबारक व तआला वटि वधीक आहे। बाक़ी जेके दुनिया जी वसफ़ी एतबार सां हर इंसान अल्लाह ताला वटि बराबरि आहे। इन जे करे अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जॾहिं आया, अंबिया जी तालीम सभ खां वॾे में वॾो जेको किरदारु अदा कयो, इन मामले जी तरफ़ तवजो कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं आया, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जेके साहब इकराम हुया, उन साहब इकराम जी कैफ़ियत इहा आहे, साहब इकराम खे जेके कपिड़ा पातल आहिनि, चतिन वारा कपिड़ा, चप्पल पेर में कंहिं बि क़िस्म जी कान आहे, सभु ग़रीब ऐं मिसकीन हुया। को कहिड़े शहर जो आहे, को कहिड़े इलाइक़े जो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अची करे कलमो पढ़ी करे मुसलमान थी विया। जॾहिं हुज़ूर दावत जो मामिलो हलायो, पैगम्बर जॾहिं कलमे जी दावत माण्हुनि खे ॾिसी, जॾहिं रुआसाए मक्का वटि इहा दावत वारो पैगाम वञी वटि करे पहुतो, त मके जे सरदारनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयोसीं, ॻाल्हि असल में इहा आहे, असां तव्हांजी जेकॾहिं दावत खे क़ाबिल क़बूल कयूं बि सही, असां तव्हांजी ॻाल्हि खे मञूं बि सही, त असांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कंहिं बि क़िस्म जी नथी अचे। कहिड़ी? चई, तव्हां वटि जेके बि माण्हू वेठा आहिनि, उन्हनि खे जिस्म जे मथां चतिन वारा कपिड़ा आहिनि, उहे वीचारा कहिड़े कहिड़े मुल्क जा आहिनि। असां पंहिंजे इलाइक़े जा सरदार आहियूं, हाणे ग़रीब मिसकीन आॾो वेठा हुजनि, असां सरदार पोएं पासे न वेही रहूं, असांजे शान जे ख़िलाफ़ु आहे, असां कीअं तव्हांजी दावत खे क़ाबिल क़बूल। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त कोन, सिर्फ़ु पैगम्बर जे दिलि जे अंदरि ईअं ख़्यालु आयो, हीअ साहब इकराम त मुंहिंजा बचा आहिनि, जेकॾहिं मां इन्हनि खे चवंदुमि पोइ ते थी करे वेही रहो, त हे हलिया वेंदा पोइ ते। हुज़ूर जो ईअं दिलि में ख़्यालु अचणु आहे, अल्लाह साईं जिब्राइल अमीन खे मोकिलियो, वञ मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चओ, ए आमिना जा लाल महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहे ग़रीब मिसकीन जेके तुंहिंजे आॾो वेठा आहिनि, मां रब खे इन मके जे सरदारनि खां वधीक अज़ीज़ ऐं महबूब आहिनि। ख़बरदार, मुंहिंजे कंहिं बि साहबी खे पुठ ते विहण जे लाइ न चइजां, हो अची करे दावत क़ाबिल क़बूल कनि, उन्हनि जी मर्ज़ी आहे, दावत नथा क़ाबिल क़बूल कनि बि उन्हनि जी मर्ज़ी आहे, मूंखे उन्हनि जी का बि ज़रूरत कंहिं क़िस्म जी न आहे। माना इस्लाम बराबरी जी तालीम ॾिनी आहे। इस्लाम हर कंहिंजे हुकूक खे बराबरि मसावी करण जी तालीम ॾिनी आहे, त हुकूक हर कंहिंजा बराबरि आहिनि। कोई अहिड़ो माण्हू न आहे जेको तव्हां ऐं असां खां वधीक हुजे, कोई अहिड़ो माण्हू न आहे जेको तव्हां ऐं असां खां मर्तबे। तव्हां इस्लाम जी तालीम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे अंदरि गौर कयो। रसूल पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम उसूल ऐं ज़ाब्ते सां हर माण्हू खे पंहिंजो बराबरी वारे एतदाल वारे सांचे जे अंदरि तोरियो आहे। तोड़े जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा काफ़ी निकाह थियल हुया, उन जे बावजूदि बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिल्कुलु उसूल ऐं ज़ाब्ते सां आख़िरी वक़्त जे अंदरि तव्हां बुख़ारी शरीफ़ खोले ॾिठो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जॾहिं हिन बीमारी जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रेलत जो वक़्तु अचे थो पियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां आयशा जे घर रहणु चाहींदा, पर पैगम्बर छा कयो, पंहिंजी ॿियनि घर वारनि खे घुरायूं त मुंहिंजो वारो, तव्हां जेके ॿियूं घर वारी आहियो तव्हां ॾे मुंहिंजो वारो आहे, पर चूंकि मां बीमार आहियां, जेकॾहिं तव्हां सभु इन ॻाल्हि ते राज़ी रहो त मां हे पंहिंजी ज़िंदगी जा चंद ॾियारा आयशा वटि गुज़ारणु चाहींदो। अलाह जे रसूल जी ॿियनि घर वारनि चयो त अलाह जे रसूल, असांखे को बि एतिराज़ु न आहे, तव्हां भले मां आयशा वटि रहो।
इहो हूंदो आहे उसूल ऐं ज़ाब्तो ऐं क़ाइदो। त बहरहाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत खां अॻु में ज़ालिम जेको हूंदो उहो ग़रीब ऐं मज़लूम जे मथां पंहिंजो डंडो हलाईंदो।